जो अॻे ॾींहुं असां आयासीं नंढ जी दरख़्वास्त खणे स्कूल में कुर्बान साहब कढियो। राति नंढो अचे पियो डॉक्टर वटि हिते लदे वटि कमु कंदो आहे। 9 बजे क्लिनिक बंदि करे अचे पियो घर ते ॿियो भाउ बि गॾु हुयुसि। दुबई पुल ते नामालूम मोटरसाइकिल ते आया, बुट लॻल, हिननि खे चंबा बि हयनि। चई तव्हां कुर्बान साहब जे बारे छा ॻाल्हियूं कयो था, कूड़ियूं कयो था, ग़लति कयो था। इहो हिन चकर त तव्हांखे छॾियूं वञो था। हिननि खे चंबा बंबा हयनि। कुर्बान साहब जेको कंप्लेंट ॾिनल आहे कोर्ट में ॿिए में इहो वापसि वठो न त तव्हांखे मारींदासीं। वधीक सही नंढे को बि तव्हां पुछी सघो था। छा थियो आहे राति? राति मां हिते अस्पताल कमु कंदो आहियां डॉक्टर लदे वटि। हितां मां भाउ आयो मां खणणु, असां अचूं पिया त हिते पुल ते असां पुॻासीं घर दुबई पुल वटि। हिते 2 माण्हू आया मोटरसाइकिल ते हुया, बुट लॻल हुयो, मूं हुननि जो न ॾिठोसीं। हुननि असांखे चंबा बि हयां, धमकियूं ॾिनो त तव्हां हरू ईअं एक्शन न खणो हिननि जे मथां, तव्हां छो मीडिया सेंटर वञो था ऐं तव्हां कोर्ट ते छो था वञो, ईअं न कयो कुझु बि। पोइ असां त घर अची वियासीं, पोइ वधीक अबू सां ॻाल्हि कईसीं। हाणे हिते तव्हां वटि पहुता आहियूं। पहिरियों मुंहिंजे हिकिड़े भाउ खे कढियसि, उन ते चोरी जो इल्ज़ाम आयसि। पोइ वरी मूंखे बि कढियसि, मूं ते बि इल्ज़ाम आयसि। पोइ हाणे वरी तव्हां वटि पहिरां आयासीं, हाणे वरी असांखे राति 2 ॼणा माण्हू आया। तव्हां कोर्ट छो विया? उहे असांखे हाणे धमकी ॾियनि पिया, छो आया आहियो? असांजो मुतालबो इहो आहे सर, असां सां हक़ कयो वञे, असांखे ताफ़्ज़ नंढनि खे ॾिनो वञे। असां मिसकीन हूं, खानपुर जा शहरी हूं, त असांखे असां सां इंसाफ़ कयो वञे। असां खानपुर जो शहरी आहियां, पंजाबी आहियां, वकील पंजाबी, ऐं खानपुर में रहंदो आहियां। अर्ज़ु इहो आहे, मां आयो आहियां तव्हां वटि अपील खणी कुर्बान साहब जे ख़िलाफ़ु। मुंहिंजा नंढड़ा नाग बेॾो अॻे 2 कढी छॾिया, वरी कढियो अथव नंढड़ो। हिन नंढड़े नाले जो डेली हूंदे चोरियुनि जो इल्ज़ाम हणे थो। मूंखे 2-3 चकर ॿधायो अथसि, नंढड़नि खे कढी छॾ। कल्ह बि हिन नंढड़े ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई आहे ऐं मस हुनखे बचायो आहे। सॼी राति नंढे मानी न खाधी आहे। हाणे बि रोए थो पियो, मूंखे स्कूल में वठी हलो। हे स्कूल में रखे नथो, ॿार नाक असांजा कढी सिफ़ारिश ते अमीरनि जा ॿार रखे थो, असां ग़रीबनि मिसकिननि जा कढी छॾे थो। वधीक नंढड़ो आहे तव्हां नंढे कोई पुछी सघो। मुंहिंजा 4 ॿार हिते पढ़नि था सर। हिकु रऊफ़ आहे, अब्दुल रऊफ़, अवैस अहमद, फातिमा ऐं सैफुल्ला। उमिरि 13 साल आहे, नंढे जी 12 साल, नंढी जी 9 साल, हिन जी 6 साल आहे। हे साल बि चोरियूं करे थो। इन जे लाइ तव्हां वटि आयो आहे। हे नंढे हिकु राति बि ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई आहे। अगरि कल्ह को मुंहिंजे नंढे सां कुझु बि थियो, इन जो ज़िम्मेवारु कुर्बान साहब ऐं इंतिज़ामिया स्कूल रहंदी। मुंहिंजो नालो अवैस अहमद आहे ऐं मां स्कूल किड्स एजुकेशन सेकेंडरी स्कूल सिस्टम 1 खानपुर मायर में पढ़ां थो ऐं 7वीं क्लास जो तालिबे इल्मु आहे। मूंसां नाजाइज़ आहे, स्कूल में कढी छॾियो अथनि। जेकॾहिं मां 3 साल थी विया आहिनि हिते पढ़ां थो। ॿिए स्कूल में मां न पढ़ंदुमि, हिते मूंखे न पढ़णु ॾींदा त मां पाण सां कुझु अहिड़ो कंदुमि त उन्हनि जा ज़िम्मेवार इहे ई हूंदा हुई।